बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। असां कुछ ॾींहं पहिरीं पंहिंजे इन्ही यूट्यूब चैनल ते हिकु मैसेज कयो हो जंहिंमें पाण इहो ॿुधायो हो त असां पंहिंजे इन्ही चैनल ते हिकु न्यू कोर्स अपलोड करण वारा आहियूं जेको एप्लीकेशन जे मुतलिक़ हूंदो ऐं उन्ही कोर्स में पाण मुख़्तलिफ़ तरह जूं एप्लीकेशन लिखण बाबति सिखंदासूं। त अॼु असां उन्ही कोर्स सां हाज़िर आहियूं। हीउ कंप्लीट कोर्स पंहिंजो एप्लीकेशन्स जे मुतलिक़ ई हूंदो जंहिंमें पाण हर तरह जी एप्लीकेशन लिखण बाबति सिखंदासूं त एप्लीकेशन कीअं लिखी वञे थी। ऐं इन कोर्स जी अॼु असां पहिरीं क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में पाण इहो सिखंदासूं त जेकॾहिं को शख़्स आहे उहो गवर्नमेंट जॉब कंदो आहे या वरी उहो को प्राइवेट जॉब करे थो, इत्तफ़ाक़न ख़ुदा न ख़ास्ता उन जी तबियत ख़राब थी वञे थी या वरी उहो बीमार आहे त उन खे एप्लीकेशन लिखण जी ज़रूरत आहे ऐं उहो एप्लीकेशन कीअं लिखे सघे थो, उन एप्लीकेशन लिखण जो पैटर्न कहिड़ो आहे, सही तरीक़ो कहिड़ो आहे, उन बाबति पाण अॼु वरी हिन क्लास में सिखंदासूं। या वरी अवां सपोज़ कयो जेकॾहिं को स्टूडेंट आहे, ईअं बि अवां सपोज़ करे सघो था अवां शागिर्द आहियो, हिकु स्कूल में पढ़ो था ऐं अवां जी अचानक तबियत ख़राब थी वञे थी ऐं अवां खे कुझु ॾींहंनि जी मोकल जी ज़रूरत आहे ऐं इन बाबति तव्हां हिकु एप्लीकेशन लिखणु चाहियो था त उहो एप्लीकेशन पाण कीअं लिखंदासूं। ठीकु आहे। या वरी अवां इहो बि सपोज़ करे सघो था त अवां कंहिं इम्तिहानी हॉल में वेठा आहियो, एग्ज़ामिनेशन हॉल में वेठा आहियो ऐं अवां वटि हिकु क्वेश्चन अची वञे थो, हाउ टू राइट एप्लीकेशन फॉर लीव अकाउंट ऑफ इलनेस। ठीकु आहे। अगरि इहो क्वेश्चन अची वञे थो त अवां खे इहो एप्लीकेशन कीअं लिखंदा, इन जो तरीक़ो कहिड़ो आहे, इन जो पैटर्न कहिड़ो आहे, इन बाबति अवां खे ॼाण हुजणु लाज़मी ज़रूरी आहे। त अॼु वरी हीअ जेका क्लास आहे इहो कंप्लीट क्लास पंहिंजी इन्ही टॉपिक ते हूंदी त जेकॾहिं को शख़्स बीमार आहे ऐं बीमारी जी वजह सां हिकु एप्लीकेशन लिखणु चाहे थो जंहिंमें उहो इहो ॿुधाइणु चाहे थो त आउं बीमार आहियां ऐं मूंखे एतिरनि ॾींहंनि लाइ मोकल खपे त उहो कहिड़े तरीक़े सां लिखंदो, उन जो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो, उन जो पैटर्न कहिड़ो आहे, उन जो मुकमल तरीक़ो सही कहिड़ो आहे, उन बाबति अॼु वरी हिन क्लास में पाण डिटेल में डिस्कस कंदासूं ऐं अव्हां खे सेखारूं था त इहो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो आहे। अॼु वरी हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे इन्ही चैनल ते नया महिमान आहियो या वरी पहिरीं दफ़ा असांजी इहो वीडियो ॾिसो पिया त काइंडली अव्हां असांजे इन्ही चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हां खे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वरी हिन क्लास खे। वेलकम बैक। ॾिसो, सभिनी खां पहिरीं जेको तव्हां स्क्रीन ॾिसी रहिया आहियो इहो अवां स्टार्टिंग खां ॾिसी रहिया आहियो ऐं इहो ई आहे पैटर्न। ठीकु आहे। इहो हिकु पैटर्न आहे जेको तव्हांजे साम्हूं खुलियल आहे। पाण जेको बि एप्लीकेशन लिखंदासीं लीव अकाउंट मुतलिक़ उहो इन बेस ते हूंदी, इन तरीक़ेकार सां हूंदी। इहे जेके तव्हां बॉक्स ॾिसो पिया उन्हनि में अव्हां जे साम्हूं कुझु नाला ॾिनल आहिनि, इन खे असीं तव्हांखे हाणे सम्झायूं था इन्हनि में छा छा करिणो आहे। उन खां पोइ ॿियो स्टेप ईंदो जंहिंमें पाण अव्हां खे इहो सभु जेके बॉक्स आहिनि इहे फिल करे ॾेखारींदासूं ऐं लास्ट में फाइनली असां तव्हांखे हिकु पूरी एप्लीकेशन लिखे करे ॾेखारूं था त एप्लीकेशन कीअं लिखी वञे थी। ठीकु आहे। सभिनी खां पहिरीं तव्हांखे हिन साइड ते लिखणो आहे टू। ठीकु आहे। ॾिसो, हींअर असां ॻाल्हि करूं पिया अंग्रेज़ी में एप्लीकेशन लिखण मुतलिक़। ठीकु आहे। जेकॾहिं सिंधी में लिखो तॾहिं तव्हांखे लाज़मी साॼी साइड खां लिखणो पवंदो, जेकॾहिं पाण इंग्लिश में लिखूं पिया त असांखे हमेशह वांगुरु खाॿी साइड खां ई लिखणो पवंदो, छो जो इंग्लिश हमेशह लेफ्ट साइड खां लिखी वञे थी। त इन लाइ सभिनी खां पहिरीं टॉप ते पाण खे टू लिखणो आहे। ठीकु आहे। टू लिखण खां पोइ उन जे बिल्कुलु हेठि न थोरो स्पेस छॾे करे उन जे हेठि स्कूल जो नालो लिखणो आहे। जीअं हिते बॉक्स में ॾिनल आहे, हिन खे पूरे विच ते बि नाहे लिखणो, हिन खे हिन साइड ते बि कोन्हे लिखणो, हिन खे बिल्कुलु टू जे हेठां बि स्कूल जो नालो नाहे लिखणो। इन खे किथे लिखणो आहे, सिर्फ़ टू वारी लाइन हिकु छॾे करे हेठि ॿी लाइन ते टू खां थोरो अॻियां। ठीकु आहे। हिते पाण खे पंहिंजो स्कूल जो नालो लिखणो आहे। स्कूल जे नाले लिखण खां पोइ बिल्कुलु ठीकु टू जे हेठां हिन साइड ते हिकु लाइन छॾे करे पाण लिखंदासीं सब्जेक्ट। सब्जेक्ट लिखंदासीं। सब्जेक्ट में पाण इहो वज़ाहत कंदा आहियूं त असांजी हीअ एप्लीकेशन छाजे मुतलिक़ आहे। हिन एप्लीकेशन जेका असां हीअ एप्लीकेशन लिखूं पिया इहो छाजे बारे में आहे उहो पाण हिते सब्जेक्ट में हिते मेंशन कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं इहो अॻिते असां तव्हांखे ॿिए स्टेप में ॿुधायूं था, लेकिन फ़िलहाल हीउ पैटर्न सम्झी वठो। ठीकु आहे।
उन्ही खां पोइ जॾहिं तव्हां इहो सब्जेक्ट लिखी वठो, उन्ही खां पोइ हिकु लाइन छॾे ॿी लाइन ते तव्हांखे लिखणो आहे रिस्पेक्टेड सर या वरी मैडम। ॾिसो इहो तव्हां ते डिपेंड करे थो त अव्हां जेका एप्लीकेशन लिखो पिया उहो हिकु मास्तर ॾांहुं आहे या मैडम ॾांहुं आहे। जेकॾहिं इहो तव्हां ॾिसो, जेकॾहिं इहो सर ॾांहुं आहे त तव्हांखे हिते सिर्फ़ु रिक्वेस्टेड सर लिखणो आहे। जेकॾहिं इहो तव्हांखे मैडम खे लिखो पिया त तॾहिं तव्हांखे लिखणो आहे रिस्पेक्टेड मैडम। ठीकु आहे। उन्ही खां पोइ हीउ जेको बॉक्स ॾिसो पिया हीउ आहे एप्लीकेशन फॉर्म। मतिलबु त जेका बि तव्हां वज़ाहत ॾियणु चाहियो था, जेको तव्हां पंहिंजी प्रॉब्लम ॿुधाइणु चाहियो था, जेका तव्हां दरख़्वास्त लिखणु चाहियो था, उहो उन्ही खां पोइ हिते लिखणो पवंदो। हीअ सभु स्टेप तव्हांखे कंप्लीट करे उन्ही खां पोइ हिते तव्हांखे जेका बि प्रॉब्लम आहे उहो हिते तव्हांखे लिखणी आहे। ठीकु आहे। हिते जॾहिं तव्हां इहो प्रॉब्लम लिखी वठंदा, उन्ही खां पोइ हिन साइड ते लेफ्ट साइड ते तव्हांखे उन्ही जी डेट लिखणी आहे, जंहिं डेट ते तव्हां इहो एप्लीकेशन लिखो पिया। ठीकु आहे। ऐं हिते जेको ॿियो आहे हिन में तव्हां उहो डेट लिखंदा जंहिं डेट ते तव्हांखे मोकल खपे। उहो असां अॻिते हली तव्हांखे इहो सभु क्लियर करायूं था। उन्ही खां पोइ हिते खाॿी जेको साॼी साइड आहे हिते यूअर ओबीडेंटली जे हेठि तव्हांखे पंहिंजो नालो लिखणो आहे। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां स्टूडेंट आहियो त हेठि वरी तव्हांखे पंहिंजो क्लास बि लिखणो आहे। जेकॾहिं तव्हां स्टूडेंट कोन्हे त पोइ हिते यूअर ओबीडेंटली करे जेको पंहिंजो नालो अथव उहो लिखे छॾिणो आहे। हाणे असांजे साम्हूं ॿियो प्रोसेस आहे जंहिंमें असां इहे बॉक्स कंप्लीट तव्हांखे फिल करे ॿुधायूं था त इहे आख़िरकार कीअं फिल कया वञे था, एप्लीकेशन कीअं लिखी वञे थी। हीअ हाणे असांजे साम्हूं नेक्स्ट स्टेप आहे जंहिंमें ॾिसो बॉक्स बिल्कुलु इम्पेटी आहिनि, बिल्कुलु ख़ाली आहिनि। हिते पाण सभिनी खां पहिरीं लिखंदासीं 2। ठीकु आहे। 2 खां पोइ सपोज़ करो हिते अव्हांखे पंहिंजे स्कूल जो नालो ॾियणो आहे। जेको बि अव्हांजे स्कूल जो नालो आहे उहो अव्हांखे हिते लिखणो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं कंपनी में कमु कयो था त उन कंपनीअ जो नालो ऐं उन कंपनी जे जेको मैनेजर आहे उन जो नालो हिते मेंशन करणो आहे। ठीकु आहे। हिते ॾिसो जीअं असां पंहिंजे स्कूल जो नालो लिखूं था हेड मास्टर या वरी हेड मास्टरेस। ठीकु आहे। हिते तव्हांखे हेड मास्टर जे या वरी मिस के जंहिंखे तव्हां दरख़्वास्त लिखो पिया, जंहिंखे तव्हां एप्लीकेशन लिखो पिया, उन जी हिते नालो ॾियणो आहे। उन खां पोइ हिते गवर्नमेंट हाई स्कूल मिरपुर ख़ासि। ठीकु आहे। हीअ असांजे स्कूल जो नालो आहे। हिते अव्हां पंहिंजे स्कूल जो नालो ॾिजो। उन खां पोइ असां वटि आहे सब्जेक्ट। सब्जेक्ट में इहो एप्लीकेशन छा जे बारे में आहे इहो असां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त हीअ एप्लीकेशन असीं लिखूं पिया मोकल लाइ, हिकु छुटी लाइ, मोकल लाइ। त हिते एप्लीकेशन जो असां सब्जेक्ट छा ॾींदासीं, एप्लीकेशन फॉर लीव। ठीकु आहे। इहो बि क्लियर थी वियो। सब्जेक्ट में पाण छा लिखंदा आहियूं, सब्जेक्ट में पाण उहो लिखूं था त हीअ जेका एप्लीकेशन असां लिखूं पिया इहो छा जे बारे में आहे, इहो बि क्लियर। उन खां पोइ असां हिते ॾिसो हिते रिक्वेस्टेड सर या मैडम, हिते तव्हां ते पाण ते डिपेंड कंदो आहे। जेकॾहिं तव्हां मैडम खे लिखो पिया तॾहिं तव्हां रिक्वेस्टेड जे मैडम कंदव, जेकॾहिं तव्हां सर खे लिखो पिया त तव्हां रिक्वेस्टेड सर कंदव। उन खां पोइ हीअ जेको पैटर्न आहे हिन में तव्हांखे पंहिंजी वज़ाहत ॾियणी आहे, तव्हांखे पंहिंजी एप्लीकेशन लिखणी आहे। यादि रहे त हीअ एप्लीकेशन पाण तॾहिं लिखंदासीं जॾहिं पंहिंजा हीअ जेके बि बॉक्स आहिनि या वरी हीअ जेको फॉर्मेट आहे इहो कंप्लीट करण खां पोइ हेठि पाण एप्लीकेशन लिखंदा आहियूं। हिते पाण लिखंदासीं विथ हैम्बल सबमिशन। हीअ जेको आहे सो हीअ उहे अल्फाज़ आहिनि जिन्हनि खे असीं पोलेट रिक्वेस्ट सॾूं। ठीकु आहे। इहे उहे अल्फाज़ आहिनि जेके पोलेट रिक्वेस्ट में अचनि था। इहो लिखी करे पोइ हिते तव्हांखे लिखणो आहे आई बीग टू स्टेट दैट आई एम। हिते जेकॾहिं तव्हां सपोज़ कयो कंहिं ॿिए शख़्स लाइ लिखो पिया तॾहिं तव्हांखे लिखणो आहे ही बेग टू स्टेट दैट ही इज़। लेकिन हींअर पाण पंहिंजी लिखूं पिया, असांजे पंहिंजी ज़ाती एप्लीकेशन लिखूं पिया तॾहिं पाण लिखंदासीं आई बीग टू स्टेट दैट आई एम लेड अप। हे जेके रेड अखर तव्हां ॾिसो पिया, हे रेड अखरनि जी जाइ ते तव्हांखे पंहिंजी प्रॉब्लम ॿुधाइणी आहे, जेको तव्हां सां मसइलो आहे उहो हिते तव्हांखे लिखणो पवंदो। हिते जेको असां मसइलो एग्ज़ाम्पल तौरु जेको ॾिनो आहे उहो ॾिनो आहे लेड अप विथ कोल्ड फेवर एंड सर्वे हेड ईच। ठीकु आहे। मतिलबु त हिन जाइ ते दैट आई एम खां पोइ तव्हांखे पंहिंजो प्रॉब्लम ॿुधाइणो आहे, जेको तव्हां सां मसइलो आहे, कहिड़ी बीमारी आहे, कहिड़ी वजह आहे जंहिं कारण तव्हां स्कूल नथा अचो, उहो वज़ाहित हिते तव्हांखे ॾियणी आहे। उन खां पोइ लिखणो आहे आई एंड अनेबल टू अटेंड द स्कूल फॉर 2 days। जेतिरा ॾींहं तव्हां स्कूल नथा अची सघो उहो हिते मेंशन करणो आहे त असां एतिरा ॾींहं स्कूल अटेंड नथा करे सघूं, असां एतिरा ॾींहं कंपनी अटेंड नथा करे सघूं। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हेठि तव्हांखे जेको आहे सो वरी हिननि खां पोइ थोरो स्पेस ॾेई करे तव्हांखे लिखणो आहे यू आर देयर फॉर रिक्वेस्टेड टू काइंडली ग्रेंट मी लीव फॉर द सेड पीरियड। एग्ज़ाम्पल तौरु
अव्हांखे जेको सेड पीरियड आहे उहो हिन तरह सां लिखणो आहे। इन तरीक़े सां अव्हांखे इहो डेट लिखणी आहे। कीअं डेट लिखंदव? हिते जीअं 7 मार्च एंड 8 मार्च 2021। ठीकु आहे। इन तरह सां तव्हांखे डेट पंहिंजी इन जाइ ते लिखणी पवंदी। हाणे ॾिसो वरी असां इन रिक्वेस्ट खे जेको हिते असां एप्लीकेशन लिखिया आहे उन खे सम्झायूं था। क्लियर कयो, फोकस ॾियो। ॾिसो सभिनी खां पहिरीं अव्हांखे पोलेट रिक्वेस्ट वारा लफ़्ज़ लिखणा पवंदा। उहे कहिड़ा आहिनि उहे असां तव्हांखे चऊं। विथ हेम्बल सबमिशन इहो लिखी करे उन खां पोइ अव्हांखे लिखणो आहे आई बीइंग टू स्टेट दैट आई एम। इहो लिखंदा। ही अल्फाज़ जॾहिं तव्हांजो क्लियर थी वञे उन खां पोइ आई एम खां पोइ अव्हांखे पंहिंजी जेका प्रॉब्लम आहे उहो ॿुधाइणी आहे। उहो ॿुधाइण खां पोइ अव्हांखे अॻिते लिखणो आहे एंड अनेबल टू अटेंड द स्कूल फॉर 2 days। ठीकु आहे। जॾहिं इहो तव्हां लिखो उन खां पोइ हिते अव्हांखे ॿी लाइन लिखणी आहे जेका जंहिंमें अव्हांखे पंहिंजी डेट ॿुधाइणी आहे। ठीकु आहे। पहिरीं लाइन में असां उहो ॿुधायोसीं त असांजी जेका स्कूल न अचण जी वजह कहिड़ी आहे। उन खां पोइ ॿी जेका लाइन आहे इन में असां उहो ॿुधाईंदासूं त असां कहिड़ी डेट खां कहिड़ी डेट ताईं स्कूल नथा अचे सघूं। उन लाइ पाण लिखंदासीं यू आर देयर फॉर रिक्वेस्टेड टू काइंडली ग्रांट मी लीव फॉर द सेड पीरियड। एग्जाम्पल 7 मार्च एंड 8 मार्च 2021। ठीकु आहे। उन खां पोइ असांखे छा करिणो आहे? इहो असांजी एप्लीकेशन थी वई। इन खां हेठि असांखे थैंक यू लिखे करे पंहिंजी डेट ॾियणी आहे। जेका डेट असां जंहिं डेट ते इहो एप्लीकेशन लिखी आहे या वरी जंहिं डेट ते इहो एप्लीकेशन असां सबमिट करायूं था। उन खां पोइ अॻिते अव्हांखे लिखणो आहे योर ओबीडेंटली। जीअं असांजो नालो आहे मोहम्मद शरीफ़ त असां हिते ॾिनोसीं मोहम्मद शरीफ़ क्लास 10। हिते तव्हांखे पंहिंजो नालो ॾियणो आहे। उमीद कंदा आहियूं त इहो एप्लीकेशन तव्हां लिखणु सिखी विया हूंदा। इन जो प्रोसेस तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त असां एप्लीकेशन कीअं लिखे सघूं था। हाणे तव्हांजे साम्हूं फाइनली ही एप्लीकेशन लिखियल आहे जेका तव्हां ॾिसी सघो था। इन जो स्क्रीन शॉट बि कढे सघो था। ऐं इहो ई एप्लीकेशन लिखण जो तरीक़ो आहे। कहिड़ी एप्लीकेशन? एप्लीकेशन फॉर लीव अकाउंट ऑफ इलनेस। ठीकु आहे। जॾहिं को शख़्स बीमार हुजे ऐं बीमारी जी कारण स्कूल या वरी पंहिंजे सेंटर न वञे त उहो इन तरीक़े सां स्कूल जेका असां एप्लीकेशन लिखे। उमीद कंदा आहियूं त अॼु वरी इहो क्लास तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे या वरी अॼु वरी क्लास तव्हांखे सम्झ आई आहे त असांखे कमेंट करे लाज़मी ॿुधाइजो। जेकॾहिं का पॉइंट क्लियर नाहे थई तॾहिं बि उहो बि असांखे कमेंट करे लाज़मी ॿुधाइजो। इनशाला असां हाणे नेक्स्ट क्लास सां अव्हांजी ख़िदमत में पेश थींदासूं। इहो असांखे कमेंट करे ॿुधायो त नेक्स्ट जेका असांजी क्लास हुजे उहो कहिड़ी एप्लीकेशन बाबति हुजे। उहो असांखे कमेंट करे तव्हां ॿुधायो। हाणे इनशाला असां नेक्स्ट क्लास में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।